मसूब बुरगड़ी रिपोर्ट कलर बगारी मसूब बुरगड़ी में सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी जे मुद्दे खारिज शयूं विकिरो कंदड़ दुकानदारनि खिलाफ कार्रवाई। हिक बेकरी में भी दुकान सील। खबर मूजिब मसूब बुरगड़ी शहर ऐं गैर मियारी मुद्दे खारिज नकली शयुनि जे विकिरो जी शिकायतुनि ते सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी जे असिस्टेंट डायरेक्टर जहांज़ेब संजरानी पंहिंजी टीम सां गॾु कार्रवाई दौरान तेल मसालो ऐं बोतलूं मुद्दे खारिज हुजण ते मंजूर हजाणो ऐं भवन कुमार दीवान जे दुकाननि खे सील करे छॾियो। जॾहिं गैर मियारी सामान इस्तेमाल करण ते आशिक मेमन जी बेकरी खे भी सील कयो वियो आहे। असिस्टेंट डायरेक्टर सिंध फूड अथॉरिटी जहांज़ेब संजरानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अवामी शिकायतुनि ते कार्रवाई कई आहे। हिते मुद्दे खारिज शयूं हथ कयूं वयूं आहिनि। इन्हनि दुकाननि खे सील कयो वियो आहे। आर्ज़ी तौर ते दुकाननि खे सील कयो आहे। इन्हनि खे वार्निंग ॾेई फूड अथॉरिटी में रजिस्टर कयो वेंदो। जॾहिं त फूड खाते जी कार्रवाई जो ॿुधी मसूब बुरगड़ीअ जा केतिरा ई दुकानदार दुकान बंदि करे भॼी विया।